मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो फरमान आली शान है। जंहिं मूं ते 10 भेरा दुरूद पाक पढ़ियो, अल्लाह तबारक व ताला उन ते 100 रहमतूं नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। बावुज़ू रहण सवाब आहे। जे 15 अखरनि जी निस्बत सां वुज़ूअ जा 15 मकरूह। नंबर 1, वुज़ू जे लाइ नापाक जॻह ते वेहणु। नंबर 2, नापाक जाइ ते वुज़ूअ जो पाणी किराइणु। नंबर 3, वुज़ूअ जे दौरान उज़वनि मां कोहरे वग़ैरह में कतरा किरणु। मुंहुं धोइण वक़्तु भरियल बुक में आम तौर ते चहिरे तां पाणी जा कतरा किरंदा आहिनि, उन्हनि जो ख़्यालु रखो। क़िबले ॾांहुं थुक या बलगम उछलाइणु या गुरड़ी करणु। घणो पाणी ख़र्च करणु। सदर शरिया अल्लामा मौलाना मुफ्ती अमजद अली आज़मी रहमतुल्लाह ताला अलैह बहार शरीयत हिस्सो 2 सिफ़े 24 ते फ़रमाइनि था, नक में पाणी विझण वक़्तु अधु बुक जेतिरो पाणी काफ़ी आहे, त पोइ सॼो बुक इस्तेमालु करणु इसराफ़ यानी ज़ियान आहे। एतिरो घटि पाणी ख़र्च करण जो सुन्नत अदा न थी सघे। बहरहाल नलको न एतिरो घणो खोलियो जो पाणी ज़रूरत खां वधीक हारिजे, ऐं न एतिरो घटि खोलियो जो सुन्नत बि अदा न थिए, बल्कि विचथिरो हुजे। मुंहं ते पाणी हणणु। मुंहं ते पाणी विझण वक़्तु फूकूं ॾियणु, हिकु हथ सां मुंहुं धोइणु, इहो राफ़िज़िन ऐं हिंदुनि जो शिआर आहे। गले जो मसह करणु। खाॿे हथ सां गुरड़ी करणु या नक में पाणी चाढ़णु। साॼे हथ सां नक साफ़ करणु। 3 नवनि पाणिनि सां 3 भेरा मथे जो मसह करणु। उस में गरम थियल पाणी सां वुज़ू करणु। चप या अखियुनि खे ज़ोर सां बंदि करणु, ऐं जेकॾहिं उन्हनि जो कुझु हिसो सुकल रहिजी वियो त वुज़ू ई न थींदो। वुज़ूअ जी हर सुन्नत छॾणु मकरूह आहे, अहिड़ी तरह हर मकरूह खे छॾणु सुन्नत आहे।